सजी सिंध के लाला रफ़ीक ज़ौर जे तरफ़ां अस्सलामु अलैकुम या अली मदद। सिंध जो भलोड़ राइटर ऐं डायरेक्टर साईं नूर ज़ौर उर्दू सिनेमा स्कोप फिल्म पग जो वारिस तैयार पियो करे, जंहिंजी कहाणी बलोच क़ौम जे उसूलनि ते ॿधल आहे। सिंध धरतीअ जा उहे अरड़ा बलोच जेकी पंहिंजी ॿनी ऐं वनीअ ख़ातिर पंहिंजे उसूल ख़ातिर कंधु कपाए त सघनि था, पर पंहिंजो कंधु झुकाए नथा सघनि। ऐं हा, हिन फिल्म में सिंध जा वॾा नाले वारा अदाकार मोहतरम उमेद अली कलवर साहब, सैयद निसार शाह साहब, मोहतरम आज़म मेंगल साहब, भा हबीब पंवर साहब ऐं वर्ल्ड स्टार नंढड़ो अदाकार अबू बकर कोलाची, उन सां गॾु लाला रफ़ीक ज़ौर। बस थोरो इंतज़ार, सिंध सलामत, साथ सलामत।